नाज़रीन, ट्रैफिक जाम जे लियाकत टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में गंदगी वधण, रोड रस्ता उखड़ी वञण तोड़े ॿियनि मसइलनि जे हल लाइ सिंध नौजवान इतिहाद तरफ़ां अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवी जे रिपोर्टर अज़हर लोची सां कहिड़ा वीचार वंडिया अचो त ॾिसूं। मुख़्तलिफ़ टाइमनि ते पब्लिक हेल्थ ऑफिसर शौकत मेमून के ख़तो ख़िताबत कंदा रहियासीं, उन्हनि खे पंहिंजा मसला ॿुधाईंदा रहियासीं। उन्हनि जॾहिं ड्रेन वाटर सप्लाई लाइन विछाई त हिननि खे बजट मिली त तव्हां बाबा जेके माण्हुनि जा ज़ाती रोड टोड़ियो था उन्हनि खे तव्हांखे वरी ठाहे ॾियणा। नतीजतन इहो ठीको उन पंहिंजे भाउ जेको आहे सो नईं मेमण खे ॾिनो ऐं इहो सॼो कमु रोलाड़े जो शिकार थी वियो। उन खां अलावा जेके मेन होल आहिनि जेको आहे सो ड्रेनेज वाटर या उहे 5-8 सालनि खां जेको आहे सो साफ़ न आहिनि थिया। बुख हड़ताल कई आहे। अॼु असांजी बुख हड़ताल जो ॿियो ॾींहुं आहे। असांजा मुसलसल असां जेके मुज़ाहिरा कया आहिनि उन बावजूदि अॼु TMO साहब असांजे पाड़े में सफ़ाई कराइण जो जेको प्रोसीजर आहे उहो स्टार्ट करे छॾियो आहे। ऐं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट मां अञा ताईं कंहिं माण्हूअ सां राब्तो नाहे कयो। असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल न पिया थियनि। पाणी वारो जेको लाइन हिननि विछायो आहे विचां रोड खे सॼे खे टोड़े खोटरे तव्हां हली ॾिसंदो चारई पासा माना एॾो गंद किचिरो घस बि कोन्हे वञण जो। ऐं जेके सीवरेज लाइनूं आहिनि उते कटा बोरियूं हणी उन्हनि खे बंदि करे छॾियो अथनि। वाटर सप्लाई जो जेको लाइन विछायो अथनि उहो रोड रस्ता सभु ख़राबु करे छॾियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त जेके असांजा जाइज़ कम आहिनि जाइज़ मसइला आहिनि उहे असांजा हल कया वञनि। जाइज़ हल न थिया त असां हिन जे ऑफिस जो घेराव कंदासीं।